अहम ख़बर है सेवड़ खां असां शेयर कंदासीं। सिंध में बरसात तमाम घणी थी है। मौसमियात खाते की अॻकथी खां वधीक बरसात पई है। वॾे वज़ीर जो अहिड़ो चवणु आहे। बिल्कुल नाज़रीन, वॾे वज़ीर जो चवणु आहे त मंछर ढंढ में पाणी जी सतह 114 आरएल ऐं सिंधु दरिया में पाणी जी सतह 115 आरएल आहे। मंछर ढंढ जा बंद मज़बूत आहिनि पर MNV ड्रेन मां ख़तरो आहे। वफ़ाक़ी हुकूमत खे पहिरियां सिंध जी आवाम जो ख़्यालु रखणु घुरिजे। वफ़ाक़ी हुकूमत खां एहतिजाज करियां थो त उन्हनि वटि सिंध लाइ फंड न आहिनि। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो इहो चवणु आहे। सिंध हुकूमत बरसातुनि जे हवाले सां इंतज़ाम मुकम्मल करे वरिता आहिनि। अहम ख़बर आहे नाज़रीन, सेवण खां सिंध में बरसात तमामु घणी थी आहे। मौसमियात खाते जी अॻकथी खां वधीक बरसात पई आहे। वॾे वज़ीर सेवण में मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त मंछर ढंढ में पाणी जी सतह 114 आरएल ऐं सिंधु दरिया में पाणी जी सतह 115 आरएल आहे। मंछर ढंढ जा बंद मज़बूत आहिनि पर MNV ड्रेन मां ख़तरो आहे। वफ़ाक़ी हुकूमत खे पहिरियां सिंध जी आवाम जो ख़्यालु रखणु घुरिजे। वफ़ाक़ी हुकूमत खां एहतिजाज करियां थो त हुननि वटि सिंध लाइ फंड न आहिनि। सिंध हुकूमत बरसातुनि जे हवाले सां इंतज़ाम मुकम्मल करे वरिता आहिनि। अवां खे अपडेट ॾेई रहिया आहियूं। सेवड़ खां सिंध में बरसात तमामु घणी थी आहे। मौसमियात खाते जी अॻकथी खां वधीक बरसात पई आहे। वॾे वज़ीर जो अहिड़ो चवणु आहे। अहम ख़बर आहे मंछर ढंढ में पाणी जी सतह 114 आरएल ऐं सिंधु दरिया में पाणी जी सतह 115 आरएल आहे। मंछर ढंढ जा बंद मज़बूत आहिनि पर MNV ड्रेन मां ख़तरो आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो अहिड़ो चवणु आहे। सिंध में तमामु घणी बरसात पई आहे पर मौसमियात खाते जी अॻकथी खां वधीक बरसात पई आहे। वॾे वज़ीर सेवण में मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त मंछर ढंढ में पाणी जी सतह 114 आरएल ऐं सिंधु दरिया में पाणी जी सतह 115 आरएल आहे। मंछर ढंढ जा बंद मज़बूत आहिनि पर MNV ड्रेन मां ख़तरो आहे। वफ़ाक़ी हुकूमत खे पहिरियां सिंध जे अवाम जो ख़्यालु रखणु घुरिजे। जॾहिं वधीक चवणु आहे त वफ़ाक़ी हुकूमत खां एहतिजाज करियां थो त हुननि वटि सिंध लाइ फंड न आहिनि। सिंध हुकूमत बरसातुनि जे हवाले सां इंतज़ाम मुकम्मल करे वरिता आहिनि। सिंध में बरसात तमामु घणी थी आहे। मौसमियात खाते जी अॻकथी खां वधीक बरसात पई आहे।